जी नाज़रीन, असांजो सफ़र जारी आहे। असां बालाकोट खां निकिता आहियूं, हाणे नारायण कागा जी तरफ़ वञी रहिया आहियूं ऐं ॾाढा नुमाइंदड़ मंदर आहिनि दोस्त ऐं जेके ॾाढो इंजॉय करे रहिया आहिनि। सिंधी कला जो हली रहियो आहे, उन ते असांजा दोस्त तमामु घणो इंजॉय करे रहिया आहिनि ऐं ख़ासि करे मुर्तातगर ॾाढो इंजॉय पियो करे। सुहेल राजपर आहे ऐं राणा शेर मोहम्मद रिकॉर्डिंग करे मसरूफ़ थी वियो आहे ज़बरदस्त ऐं नची डांस पूरी करे हिन वक़्तु ॾाढो नचियो आहे ऐं हींअर खिली रहियो आहे ऐं बज़ार घाट के लिए आई असांजो गाने ते ॾाढो ख़ुशि आहे ऐं दोस्त ॾाढो इंजॉय करे रहिया आहिनि। ऐं ख़ासि करे सफ़र में ख़ासि करे वॾा ख़ूबसूरत मंज़र जेके आहिनि हिते नज़र अची रहिया आहिनि। मौसम तमामु बहितरीन थी वई आहे ऐं हल्की हल्की बूंदाबांदी पए थी। सो तव्हां ख़ूबसूरत मंज़र ऐं हिन जा नारायण कागा जा ऐं हर तरफ़ जेको आहे ख़ूबसूरती आहे ऐं दोस्त वॾो इंजॉय पिया कनि हिन सफ़र खे। हालांकि सफ़र खे इंजॉय बि करणु खपे ऐं हिननि ख़ूबसूरत मंदरनि खे बि ॾिसणु खपे त ख़ूबसूरत मंदर हल्की बूंदाबांदी शुरू थी वई आहे। ॾाढो मौसम में मज़ो आहे ऐं थधी जेको आहे हवा लॻी रही आहे ऐं तमामु घणो ख़ूबसूरत मज़ो सभु दोस्त हिनखे तमामु घणो इंजॉय करे रहिया आहिनि। ऐं ॾिसो दोस्त जी दोस्त जेको आहे सो कलाम ते मऊ ऐं रक़्स आहिनि इंजॉय पिया कनि सफ़र खे ऐं सफ़र ॾाढो ख़तरनाक बि आहे। ॾाढा ख़तरनाक क़िस्म जा मोड़ आहिनि ऐं जेके साम्हूं अचे था तव्हां ॾिसंदो त ख़तरनाक क़िस्म जा मोड़ आहिनि ऐं तमामु घणी सही ते असां ईंदा आहियूं। नारायण कागा जी तरफ़ असांजो सफ़र जारी आहे ऐं नज़ारा जेके तव्हां ॾेखारे रहिया आहियूं ऐं नज़ारा पहाड़ जो मंज़र फीडबैक ॾियण विसारींदा ऐं जेके मंदर ताईं ज़ाहिर रहे